अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे चौथे किस्त जे बारे में। कुझु अहम इंकशाफ आहिनि। उनखां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों अक्सर ईअं थींदो आहे त तव्हां वीडियो स्किप करे छॾींदा आहियो। वीडियो स्किप करण जो नुक़सानु जो इहो हूंदो आहे त तव्हां पूरी ॼाण हासिलु न करे सघंदा आहियो। छो त मां हिन वीडियो में हिन ड्रामे सां गॾु कई ॿियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके शेयर करे वेंदो आहियां, जेके दोस्तनि खे मालूम नथियूं थियनि। पोइ वरी उहे कॉलूं कंदा आहिनि या मैसेज कंदा आहिनि त हीअ ॻाल्हि छा आहे। पोइ मां उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त मुकमल वीडियो ॾिसो त हुन में अव्हांखे पूरी ॼाण मिली वेंदी। ऐं राति दोस्त मूंखे फ़ोन कनि पिया त छा मुराद मरी वेंदो, ऐं मुराद जे बारे में अॼु मुकमल अव्हांखे ॼाण ॾींदुसि। ओॾऊं ड्रामा सीरियल दौलाब हिन महिल ज़बरदस्त व्यूज़ खणे पियो। पहिरीं किस्त 60,000 खां बि क्रॉस करे वई आहे ऐं ही वॾी कामयाबी आहे। जिते 2-3 हज़ार व्यूज़ बि नथा खणी सघनि, उते ड्रामा सीरियल दौलाब हज़ारनि जी तादाद में खणे पियो। ऐं मां चवां थो त ही 2-3 ॾींहंनि में 1 लख खां बि क्रॉस करे वेंदो। ही ड्रामे जी कामयाबी आहे, अव्हां ॾिसंदड़नि जी कामयाबी आहे, डायरेक्टर राइटर जी कामयाबी आहे, हर एक्टर जी कामयाबी आहे ऐं चैनल जी कामयाबी आहे। तमामु ज़बरदस्त ड्रामो हले पियो। ऐं दोस्तों राज़न जी चाल जेका हुई उहा कामयाब थी वई ऐं ककर वारनि हुन ते मुराद ते हमलो कयो आहे। मुराद हिन वक़्तु ज़ख़्मी आहे। मुराद खे शाहनवाज़ ख़ान खणाए वञे थो ऐं हू अस्पताल पहुचाए थो। इन ते दोस्तों फ़ोनूं कनि पिया त छा मुराद मरी वेंदो, छो त निसार शाह जो अहम रोल आहे, अहम करेक्टर आहे। निसार शाह ऐं उमैद अली कलवड़ जो जेको पाण में टकराव आहे ऐं मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हिननि ॿिन्ही जो टकराव हुजे। हिननि ॿिन्ही जो टकराव जॾहिं थींदो आहे त ड्रामे खे 4 चंड लॻी वेंदा आहिनि ऐं हिन में बि मुराद ऐं राज़न जो टकराव आहे। होॾां ककर पंहिंजो कमु करे वियो आहे। ककर वारा त निकिरी विया आहिनि, पर ठारू जेको आहे सोढल वारनि जी गिरफ़्त में आहे ऐं ठारू पनाह वरिती आहे मंसूर ख़ान जे बंगले में। मंसूर ख़ान छा ठारू खे सोढल वारनि जे हवाले कंदो, कोन कंदो। उन ते मंसूर ख़ान हिननि खे चए थो त हितां निकिरी वञो। अगरि मुंहिंजे अमान में जेको माण्हू आयो आहे, अगरि अव्हां उन ॾे अख मेरी करे बि ॾिठो त अव्हां जूं अखियूं कढे विझंदुसि। ऐं होॾो मां अव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त मुराद मरंदो कोन। ऐं हीअ जेका किस्त अचे थी राति, हिन में मुराद जो इलाज कयो वेंदो। ही सिक्रेसी ॻाल्हियूं आहिनि, पर अव्हांखे ॿुधायां थो त मुराद जेको आहे कोन मरंदो। निसार शाह जो ज़बरदस्त एक्शन आहे, निसार शाह जी ज़बरदस्त एंट्री आहे ऐं हिन जो इलाज थींदो। इलाज थियण खां पोइ हू वापसि ईंदो ऐं पोइ बदिले जी बाह भड़कंदी, छो त ककर वारनि राज़न वारनि उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। राइस शाहनवाज़ जेको आहे उहो बि हुन ते भड़कियल आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मंसूर ते हमिलो कराइण वारो ॿियो केर बि न आहे, राइस शाहनवाज़ आहे। छो त वॾेरनि जी जेके चालबाज़ियूं हूंदियूं आहिनि, उहे जेके आहिनि उहे अव्हांखे ख़बर आहे त सिंध जा वॾेरा केॾा ज़ालिम आहिनि, केॾा ख़तरनाक आहिनि। हू छा बि करे सघनि था, केॾो बि चङो वॾेरो हुजे, पर वॾेरो हमेशह ज़ालिम हूंदो आहे। ऐं हीअ ज़ालिम पंहिंजे ई जेके वॾेरे ते फायर कराए थो, उनखे ज़ख़्मी करे थो, पर हुनखे मराइण जो कॾहिं बि नथो सोचे। सिर्फ़ु हू चए थो त हू मुंहिंजे क़दमनि हेठियां किरे अची, पर
मंसूर ख़ान एक तमाम ज़बरदस्त कैरेक्टर है। मंसूर ख़ान जो है एक तरफ़ त कंहिं छोकिरी जे इश्क में गिरफ़्तार थियल है, पर उहा हू ॼाणे थी त केरु हिन ते हमिलो कराए थो या छा थी रहियो आहे। इन ॻाल्हि बि मंसूर ख़ान खे परेशान करे विधो आहे। हाणे वरी मंसूर ख़ान हिन ॻोठ में अचण जी कोशिश कंदो। होॾां मोहब्बत छीनो ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त कैरेक्टर में अचनि पिया, जेके मंसूर ख़ान ते हमिलो कनि पिया ऐं तमामु ज़बरदस्त नमूने सां ही ड्रामो। हाणे जेको ड्रामे जी जेका शिद्दत आहे उहा वधे थी ऐं ड्रामे जो एक्शन हाणे वधंदो ऐं हाणे ड्रामो ॾींहों ॾींहुं हिकु नए मोड़ ॾांहुं वञे पियो। ऐं दोस्तो मुंहिंजी फिल्म जल्लाद, अवां हुननि जूं पोस्टूं ॾिठियूं हूंदियूं, अवां हुननि जा वीडियोज़ ॾिठा हूंदा। ऐं ही फिल्म जेका आहे इहा पंहिंजी एडिट जे मरहले में आहे ऐं तमामु जल्द हिन फिल्म जो ऐलान कयो वेंदो, हिन जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो त कॾहिं असां हिन फिल्म खे रखूं था। अवां पिरी प्यारनि खे इंतज़ार बि आहे, अवां फ़ोनूं कॉलूं मालूम बि कयो पिया ऐं दोस्त जेके मिलनि था उहे चवनि था त कॾहिं जल्लाद फिल्म अचे थी, छो त हिन फिल्म में नओं रंग भरियल आहे, एक्शन सां भरपूर आहे, हिन जा कैरेक्टर जेके आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि, ज़बरदस्त एक्टर कमु कनि पिया। न्यू टैलेंट असां खणी आया आहियूं ऐं तमामु जल्द ई फिल्म अव्हांखे ॾींदासीं ऐं तमामु ज़बरदस्त फिल्म आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन जा सॉन्ग जेके आहिनि, हिकु जो मां ख़ुदि शाइर आहियां, ॿिया बि शाहिद खोसो आहे, जानिब बुरड़ो आहे। इन्हनि शाइरनि जी जेका शाइरी हिन में ॾिनी वई आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में जेको गीत उहे फ्रेश रखिया विया आहिनि, तमामु ज़बरदस्त, ऐं हिन ते तमामु सुठी महिनत कई वई आहे ऐं तमामु जल्द ही फिल्म अव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल अली हसन चड्ढर ते। ऐं तमामु जल्द हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो हुयो ऐं मां अव्हां जे लाइ हिकु नई अपडेट खणी ईंदुसि दौलाब ड्रामे बारे में। त इन ते पंहिंजे अली हसन चड्ढर खे ॾींदा इजाज़त, वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।